नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में माकड़नि जे हमले तबाही मचाए छॾी आहे। आबादगार हारियुनि जो शहीद चौक ते एहतजाज माकड़ फसलनि खे खाई नास करे छॾियो आहे। आबादगार हारी परेशान, इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। खिपरो जे शहीद चौक ते एहतजाज कंदड़ आबादगार हारियुनि जो माकड़ मार स्प्रे कराइण जी अपील एहतजाज कंदे चयो त जेसीं ताईं स्प्रे न कराईंदासीं असीं ओसीं ताईं वेठा हूंदासीं। हिननि माकड़नि फसलनि खे खाई नास करे छॾियो, पर इंतज़ामिया अञा ताईं न को सर्वे कयो, न कंहिं इलाइक़े जो जाइज़ो वरितो आहे। असां कर्ज़ खणी फसल पोखिया जेको माकड़नि जे हमले सबबु ख़तम थी विया आहिनि। हाणे असीं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असीं आला अमलदार इंतज़ामिया खे पुरज़ोर अपील करियूं था त असांजे इलाइक़नि जो जाइज़ो कयो वञे ऐं इलाइक़े में माकड़ मार स्प्रे करायो वञे। गुज़िरियल 1.5 महीने खां वठी खिपरे या उन जो जेको लाॻापियल इलाइक़ा आहिनि उन्हनि खे मफ़लूज करे छॾियो आहे। हज़ारे एकड़नि में कणिक जेका चेट लिखियो वेंदो आहे उहो कणिक खाइण जी हूंदी आहे, उहा मुकमल तौरु तबाह थी वई आहे। तूरियुनि जा फसल, लूसण जेको माल जो चारो आहे या ॿिया वण सावक, माना वणकारीअ खे हिकिड़ो वॾो हिकिड़ो तारीख़ी नुक़सानु थियो आहे। गुज़िरियल 1.5 महीने खां वठी आऊं ज़ाती तौरु मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते वज़ीर आज़म जे कंप्लेन सेंटर या जेके ॿिया सोशल मीडिया जा आहिनि जेके इदारा उन्हनि ते रड़ियूं करे थकिजी चुको आहियां, पर अञा ताईं को बि तदारुक न आहे थियो या इन्हनि जे ख़िलाफ़ का बि जोगी पॉलिसी न आहे जोड़ी चुकी। हींअर असां पूरे खिपरे जा जेके आबादगार आहिनि गॾिजी हिते हिननि जे ख़िलाफ़ु धरणो आयो आहे। जेसि ताईं एयर स्प्रे नथो थिए हेसि ताईं माकड़नि जो ख़ात्मो मुमकिन कोन्हे। गाॾी वारो स्प्रे हिन लाइ कुझु बि न आहे। हींअर हिननि जा 14 नस्ल थी चुका आहिनि, उहे मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फैलिजी चुका आहिनि ऐं ईंदड़ ॾींहंनि में इन खां वॾी तबाही करे सघनि था। सो असांजी गवर्नमेंट पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान खान या जेके ॿिया लाॻापियल इदारा, वज़ीर आला सिंध आहे, DC सां गॾु उन्हनि खे हाणे असीं शर्म ॾियारींदासीं, घटि में घटि हाणे त कुझु तदारुक करियो। जेकॾहिं कणिक वही हली त माण्हू ख़ुदकशियूं कंदा ऐं ॾोहनि जूं वारदातूं वधंदियूं, माण्हू फुरियूं कंदा, चोरियूं कंदा, जेकॾहिं खाइण लाइ कुझु न हूंदो। वटि 2 महीननि खां सरासर बरसातूं पवण खां पोइ मकड़नि जो जेको अज़ाब आयो आहे इहो 2 महीननि खां असां वटि हिते हले पियो, जेको हाणे उनजो नसुल वधंदो 14 नसलनि ते उन मुश्तमिल थी वियो आहे, जेको सरासर असां वटि हिते वणनि खे रक़म ख़तमु। हाणे जेको असांजी कणिक जेका आहे, लूसण, तूरिया वग़ैरह जेके पोखियल उन सभिनी खे ख़तमु करे छॾियो। अॻ ई असां वटि कणिक जो बहिरान आहे, जिते असां 2500, 2800 या 2000 ते असीं अटो अॻ ई वठूं पिया। बहितर जे अगरि असांजी कणिक जे ख़तमु थी वई त पोइ ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदो। ग़रीब माण्हू जेको हींअर ग़रीब माण्हू जो ॿार बच्चा जेके आहिनि असांजा, उहे चवनि रसा खणी पंहिंजे चवनि मकड़नि खे उॾाए रहिया आहिनि। ऐं असां जेको DC, AC वग़ैरह या असांजे MLA वग़ैरह केरु बि एक्शन नथो खणे। असांजे बराए महिरबानी उनखे अपील आहे DC साहिबान खे त हू हिन क़दम खणनि ऐं असां मां हारनि मां बेचैनी ख़तमु कंदा, न त हारी वीचारा ख़ुदकशियूं करण ऐं फुरनि ते लही पवंदा। असांजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी स्प्रे करायो वञे। टाइमनि ते असां प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया ते बार वार्निंग जारी कयूं। 2 महीननि खां वठी असांजी डिस्ट्रिक्ट सांगड़ मंझि, कस वारे इलाइक़नि मंझि थर खां वठी हेसि ताईं सॼी सावक तबाह करे चुका आहिनि। जेके अची पट्टी जे इलाइक़नि में जेको ज़राअत जी तबाही कई आहे, मुकमल तौर ते असांजी कणिकूं जेके 2 पाणी खायो वेठियूं हुयूं, जेके हज़ारे रुपयनि जो असांजो ख़र्चु थियल हो, उहो कुल मकड़ खाई चुका आहिनि। गवर्नमेंट ऐं जेके DC साहिबु असांजो डिस्ट्रिक्ट सांगड़ जो आहे, गवर्नमेंट वफ़ाक़ जो त असां पैसा ॾेई रहिया आहिनि। DC करोड़नि रुपयनि जा फंड खाई गाॾी स्प्रे डामो हलायो, जेको हिकिड़ो मकड़ बि न हो। सिर्फ़ु हुननि जो अंग अखर ठाहे 3.5 लख एकड़नि ते हुननि अंग ठाहे मथे वफ़ाक़ खे ॾेई पैसा खाई चुका आहिनि। DC इहो ई चयो त असां 3.5 लख एकड़नि ते गाॾी स्प्रे कयो आहे। अवां मीडिया वारनि खे असीं चऊं था त तव्हां हली ॾिसो असांजी ज़राअत जी जेका तबाही थी आहे उन में हिकु मकड़ बि न मोह आहे। अॼु बि हज़ारे किरोड़े मकड़ टोलनि में सूरत थी, जेको खिपरो वाट क्रास करे मुख़्तलिफ़ फसल खाई रहिया आहिनि। असां इहो वार्निंग जारी कयूं था, जेकॾहिं मकड़ मार एमरजेंसी लागू करे मकड़ न मारिया विया त ही हारी ग़रीब मज़दूर पंहिंजे जेके बुख बदाली ते हींअर नफ़्सती मरी चुका आहिनि। इहे को वॾो क़दम खणी चौंक ते अची असां हारी मज़दूर मजबूरन फायूं खाईंदा ऐं शहर बंदि करे धरणा हणंदा। जेको असां वटि मकड़नि वॾी तबाही मचाए छॾी आहे। हिन मकड़नि जेको असांजा सभु फसल खाई छॾिया आहिनि। असांजो बाग़, लूसण, का बि शइ कोन रही आहे। असां वटि जहाज़नि ज़रिए स्प्रे करायो वञे ऐं असांजी वज़ीर आला खे, वज़ीर आज़म के, सदर पाकिस्तान के, चीफ जस्टिस के अपील आहे त महिरबानी करे असां सां तदार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।